नवाज़, जी मैडम। हुकुम कयो। मैडम बेरोज़गार आहियां। घणी तालीम अथव? मैडम सिर्फ़ 8 दर्जा। सिर्फ़ 8 दर्जा? मथे पढ़ी न सघियुसि, बाबा वफ़ात करे वियो। इन तालीम ते छा नौकरी मिलंदी? ड्राइवरी। अच्छा, मां SSP साहब सां ॻाल्हायां। ख़ाली जगह हूंदी त हाज़िर। महिरबानी तव्हांजी मैडम। ऐं ॿियो त? ॿियो छा मैडम? कुझु चवणो हुयो। हुकुम करियो। मर वारे ॻोठ जो सलीम तव्हांजो दोस्त आहे न? जी जी मैडम, सलीम मुंहिंजो दोस्त आहे। छा थियो आहे उनखे? मैडम तव्हां परेशान न थियो, मूंखे पाण सलीम लाइ परेशानी थी वई आहे। हू बि काफ़ी टाइम खां मूंसां राब्तो कोन कयो अथई। पर हुनखे ईअं करिणो न हुयो अदा। मां मालूमात वठांसि थो, बहरहाल तव्हां दिलि जाए कजो। ठीकु आहे, पोइ तव्हां वर्दी ॾिजो। ठीकु आहे मैडम। हाँ हलां थो। जी सरदार साहब। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, तो इन छोरे नवाज़ खे ऑफिस में अचणु छो ॾिनो? सरदार साहब, मुंहिंजी ऑफिस में हर को अची सघे थो। इन जो मतिलबु त जेके ॾोहारी आहिनि उहे बि तुंहिंजी ऑफिस में अची सघनि। कंहिंजे निरड़ ते लिखियलु न हूंदो त हू ॾोहारी आहे। इन छोरे मुंहिंजी कार ॿुधई, मुंहिंजी कार चोरी करे विकिरो करे छॾी आहे। तव्हां FIR दर्ज कराई? FIR उन ते तॾहिं दर्ज करायां जॾहिं हू मूंखां ज़ोर थी वञे हा। अॼु सरेआम चयूं थो वञे, मुंहिंजे हथां घोटिजी वेंदो, घोटिजी। मासी, तव्हां मूंखां लिकायो, मूंखां एॾी नफ़रत। हुनखे नूरोज़ सां गॾु ॻोठ मोकिले छॾियई। न न, मूं हुनखे काथे मोकिलियो आहे? बसि वेंदे वेंदे फ़ोन ते मूंखे ॿुधायो हुई। न टाए न मासी। न, छो न टाईंदसि? वापसि थियण लाइ न पई चई सघेसि छा? मां त घणो ई चयोमांसि, पर हली वई। मोटण ॾेसि। छा मतिलबु आहे तुंहिंजो? मासी, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। हा ॿुधाए। जे फिज़ा वापसि अचे त हुन सां मुंहिंजी शादी कराए छॾ। हा, पहिरियों फिज़ा राज़ी त थिए न। मां राज़ पैसा न, निकाह सां ॿुधियलु आहियां। चरियो न थी शायदि? चरियो त मां पहिरियां हुउसि। मासी, जे ईअं न थियो त पोइ फिज़ा बि न राजे। भले पोइ मां वरी चढ़ा त चढ़ा। फिज़ा न रहंदी, जो हिन जी बादशाही आहे। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।